शिकारपुर पुलिस कचेवार इलाके में ऑपरेशन करे पेशावर वासण मुगवी नींगरी हुरैन पठान के बाजियाब कराए वरतो। पुलिस सब इंडियन का जारी ऑपरेशन में नींगरी हुरैन पठान के बाजियाब कराए वरतो। आगे अहम खबर का वाक़ आगाही ॾियूं पिया। शिकारपुर पुलिस कचेवार इलाके में ऑपरेशन करे पेशावर वासण मुगवी नींगरी हुरैन पठान के बाजियाब कराए वरतो। आगे अहम खबर नाज़रीन नवां सां शेयर कयूं पिया। शिकारपुर पुलिस कचेवारे इलाके में ऑपरेशन करे पेशावर वासण मुगवी नींगरी हुरैन पठान के बाजियाब कराए वरतो। आगे पुलिस सब इंडियन का जारी ऑपरेशन में नींगरी हुरैन पठान के बाजियाब कराए वरतो आहे। ही इंतहाई अहम खबर खां के अपडेट कंदा पिया हलूं। शिकारपुर पुलिस कचेवारे इलाके में ऑपरेशन करे पेशावर वासण मुगवी नींगरी हुरैन पठान के बाजियाब कराए वरतो। आगे पुलिस सब इंडियन का जारी ऑपरेशन में नींगरी हुरैन पठान के बाजियाब कराए वरतो आहे। शिकारपुर पुलिस कचेवारे इलाके में ऑपरेशन करे पेशावर वासण मुगवी नींगरी हुरैन पठान के बाजियाब कराए वरतो आहे। वधिक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे शिकारपुर में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सारंग बप्पड़ सां। सारंग ॿुधाए पियो वञे ऑपरेशन में पेशावर वासण के बाजियाब करायो वियो आहे। सारंग आवाज़ अचे पियो? नाज़रीन कोशिश कयूं पिया सारंग बप्पड़ सां असांजो राब्तो बहाल थी वेंदो। वधीक अपडेट्स उन खां मालूम कंदासीं। ही इंतहाई अहम खबर वांखे ॾियूं पिया। शिकारपुर पुलिस कचेवारे इलाके में ऑपरेशन करे पेशावर वासण मुगवी नींगरी हुरैन पठान के बाजियाब कराए वरतो आहे। हिन वक्त टेलीफोन लाइन ते असां मौजूद आहे सारंग बप्पड़ शिकारपुर मां। सारंग आवाज़ अचे पियो त अपडेट कजो। हे ॿुधाए पियो वञे पुलिस ऑपरेशन में पेशावर वासण मुगवी नींगरी हुरैन के बाजियाब कराए वरतो आहे। सारंग आवाज़ अचे पियो? सारंग जेकॾहिं आवाज़ अचे पियो त इन ख़बर जे हवाले सां वधीक अपडेट कजो। हे ॿुधाए पियो वञे शिकारपुर पुलिस ऑपरेशन करे पेशावर वासण मुगवी नींगरी के बाजियाब कराए वरतो आहे। जी सारंग अपडेट कजो जेकॾहिं आवाज़ अचे पियो। हे ॿुधाए पियो वञे त शिकारपुर पुलिस कचे में ऑपरेशन कयो आहे जंहिंमें पेशावर वासण मुगवी नींगरी हुरैन के हिन वक़्तु बाजियाब करायो वियो आहे। हुरैन जेका कच्चे में कोट शब्द के कच्चे में जो बाद उनके रखे हुए पड़ो पेशावर वासण आहे हुरैन शहीद उन अगवा कयो। उन जी मां अमड़ जेको भी सलमा उहा जेको पहुची करे उन खां भंग तलब कयो वियो। पैसा खणी आई उन खे अगवा कयो वियो। उन खे त जेको आहे छॾे ॾिनो या कई रीत गोश्त जेके जवाबदार आहिनि उन्हनि जी नींगरी खे खणी करे अगवा कयो आहे भंग तलब कयो या जेको उनजी प्रेस कॉन्फ्रेंस थी वायरल थियण खां पोइ जेके कोयटा मस्तूंग ऐं बलोचिस्तान खां जेके पश्तून आहिनि उहे वॾे हथियार जेके काफ़िला हुया उहे जेको आहे निकिरनि था। नींगरी खे असां पाण कच्चे में वञी बाज़ार कराईंदासीं। हिकिड़ी वॾे जेको आहे सिकताब जो कचो ऐं या पुलिस जेको आहे वॾी कार्रवाई करे कोट शब्द जे कचे मां नींगरी हुरैन खे बाज़ार कराइण जी दावा कई आहे। जॾहिं हिन वक़्त ताईं बि का बि गिरफ़्तारी जेको आहे पुलिस ज़ाहिर न कई आहे ऐं 11 ॼणा जेको आहे ज़ख़्मी ज़ाहिर कया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं हिकु ॾोह टिकणो हिन ऑपरेशन दौरान मारिजी वियो ऐं हुरैन हिन वक़्तु जेको आहे शिकारपुर राखी सां निकिरी वञे जितां जेको आहे हुनजे वारसनि सां हल कयो वेंदो हुनखे। ठीकु आहे सारंग अपडेट करण लाइ वरी महिरबानी।